ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान चयो आहे त पाकिस्तान खे पंहिंजो ॿियो घर सम्झे थो। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा गॾियल सक़ाफ़त ते ॿधल आहिनि। पाकिस्तान सां वापार खे $10 अरब ताईं वठी वञणु चाहिनि था। अहम ख़बर आहे, असां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे ईरानी सदर चयो त पाकिस्तान ऐं ईरान तारीख़ी, ॿोली, अदबी, सक़ाफ़ती ऐं मज़हबी रिश्तनि में ॿधल आहिनि। हुन चयो त हू लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइणु चाहिनि था। ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां शेयर करे रहिया आहियूं। आगाह कंदा हलूं त ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान चयो आहे त पाकिस्तान खे पंहिंजो ॿियो घर सम्झे थो। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा गॾियल सक़ाफ़त ते ॿधल आहिनि। पाकिस्तान सां वापार खे $10 अरब ताईं वठी वञणु चाहिनि था। आगाह कयूं पिया त इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे ईरानी सदर चयो त पाकिस्तान ऐं ईरान तारीख़, ॿोली, अदब, सक़ाफ़ती ऐं मज़हबी रिश्तनि में ॿधल आहिनि। हुन चयो त हू लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइणु चाहिनि था। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। ईरानी सदर चयो आहे त पाकिस्तान खे पंहिंजो ॿियो घर सम्झे थो। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा गॾियल सक़ाफ़त ते ॿधल आहिनि। पाकिस्तान सां वापार खे $10 अरब ताईं वठी वञणु चाहिनि था। अहम ख़बर आहे, अव्हांखे आगाह कयूं पिया त इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे ईरानी सदर चयो त पाकिस्तान ऐं ईरान तारीख़, ॿोली, अदब, सक़ाफ़ती ऐं मज़हबी रिश्तनि में ॿधल आहिनि। हुन चयो त हू लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइणु चाहिनि था। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान चयो आहे त पाकिस्तान खे पंहिंजो ॿियो घर सम्झे थो। ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा गॾियल सक़ाफ़त ते ॿधल आहिनि। पाकिस्तान सां वापार खे $10 अरब ताईं वठी वञणु चाहिनि था। आगाह कयूं पिया। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे ईरानी सदर चयो त पाकिस्तान ऐं ईरान तारीख़, ॿोली, अदब ऐं सक़ाफ़ती मज़हबी रिश्तनि में ॿधल आहिनि। हुन चयो त हू लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइणु चाहिनि था।